गडाप में 10 महीना प्यार जो परणो कंदड़ प्रेमी जोड़ो तहफ़्फ़ुज़ लाइ सहाफ़ियुनि वटि पहुची वियो। प्रेमी जोड़े रोशना धी हाजी शाह ऐं इमाम बख़्श वल्द अली मुराद चांडियो सहाफ़ियुनि खे ॿुधायो त असां सिटी कोर्ट कराची में निकाह कयो आहे। निकाह करण बाद रोशना जा वारिस असांजी जान जा दुश्मन थी पिया आहिनि ऐं इन्हनि तरीक़े सां असांखे अलॻि करे छॾियो। मसमात रोशना जो चवणु हो त मुंहिंजे वारसनि मूंखे पाण वटि क़ैद करे मुंहिंजो ॿार बि ज़ाया कराए छॾियो। हाणे वॼ वठी घरां निकिरी पंहिंजे मुड़ुस वटि पहुती आहियां। असां ॿई ज़ाल मुड़ुस जान बचाइण लाइ दर दर जूं ठोकरूं खाइण ते मजबूर आहियूं। संदसि जो चवणु हो त असां गॾु रहणु चाहियूं था। असांखे अगरि हाणे अलॻि कयो वियो त ख़ुदकुशी करे छॾींदासूं। हुन नाइजी सिंध इंसानी हक़नि जी तंज़ीमुनि समेत बस वारनि खे अपील कई त ख़ैर तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।